नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सिर्फ। मुल्क में ईद उल अज़हा के मौके ते अवाम पारा कोरोना SOPs जी भंडकड़ी करण ते केसनि जे अंग में वाध वायरस वगे 40 मरीज़ फौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2158 नवां केस साम्हूं आया। मुल्क में वायरस वगे फौत थियलनि जो अंग वधी 22,928 थी वियो। सरकारी पोर्टल मूजिब मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जी हाकारी केसिस जी शरह 6.30% रही। परडेही वज़ीर शामीम कुरैशी अॼु चीन जे दौरे ते रवानो थींदो। परडेही वज़ीर बीजिंग में चीन जे हम मुंसिब सां मुलाक़ात करे दासू वाक़िए बाबति तफ़सीलुनि खां आगाह कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद सां पाकिस्तान में मुक़र्रर चीनी सफ़ीर नूंग ज़ोंग जी मुलाक़ात। दासू वाक़िए जी जांच जल्द मुकमल करण ते इतफ़ाक़। शेख रशीद जो चवणु आहे त पाकिस्तान ख़िलाफ़ भारत ऐं इसराइल जी हाइब्रिड जंग हली रही आहे। असांजे नज़र में अफ़गान सफ़ीर जी धीअ केस अगवा न पर गुम थियण जो केस आहे। जांच मुताबिक़ कंहिं टैक्सी में को माण्हू न वेठो। ही अमन अमान जो मामलो नाहे। भारतीय मीडिया अफ़गान सफ़ीर जी धीअ जे वाक़िए ते प्रोपेगेंडा करे रही आहे। जांच इदारा लाहौर वाक़िए वांगुरु दासू वाक़िए जी जांच करे रहिया आहिनि। आज़ाद कश्मीर जी चूंड मुहिम दौरान मरियम मौदी बदिरां इमरान खान ख़िलाफ़ ॻाल्हाए रही आहे। मूं कॾहिं बि मरियम नवाज़ ख़िलाफ़ ग़लति ॿोली इस्तेमालु नाहे कई। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल अज़हा जो ॿियो ॾहाड़ो सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी कुर्बानी जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त मिटनि माइटनि सां मुलाक़ातुनि ऐं कुर्बानी जे गोश्त मां मज़ेदार खाधनि ठाहिण जो सिलसिलो बि जारी। सखर में गुज़िरियल राति 2 कलाकनि दौरान पयल बरसात तबाही मचाए छॾी। शहर जा केतिराई इलाइक़ा पाणी में ॿुॾल। रहवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 खां वधीक बिजली जा ट्रांसफार्मर किरी पिया। सेप्को इंतिज़ामिया जो चवणु आहे त 60 फीडरनि मां 9 फीडरनि खे बहाल कयो वियो आहे। बाक़ी त कमु हलंदड़ आहे। तमामु जल्द बिजली बहाल कई वेंदी। थड़ी मोहब्बत में बाबडा में कम कंदड़ ख़ानगी मुलाज़िम करण लॻण सबब फौत। गुलाम हैदर गोपांग बिजली ठाहिण दौरान फौत थियो। उमिरि घर पहुचण ते कोहराम मची वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसा। 1 ॼणो फौत, 9 ॼणा ज़ख़्मी। कोटलालू वेझो मोटरसाइकिल जे टक्कर में चौकीदार मुमताज़ मुंगियो फौत। मोटरसाइकिल सवार ज़ख़्मी। सिंध लाइर में 3 धार रोड हादसनि में 8 ॼणा ज़ख़्मी। बाईपास वटि कार पलटी थियण सबब 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। सुल्तानाबाद वेझो तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 2 ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घर जूं छितूं किरण सबब 1 ॼणो फौत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी। शहदादकोट वेझो कोरडातू में घर जी छित किरण सबब अब्दुल गनी ब्रोही फौत। संदसि भाणे जो ज़ख़्मी थी पियो। पीर जो ॻोठ वेझो ॻोठ गफ़ार शाह में घर जी छित किरण सबब घरधणी ऐं संदसि 3 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। This headline news is brought to you by